सोचो पाकिस्तान के पेट्रोल जो 58 से दिए जेका पाकिस्तान ने 70 से दिए जेका सिंध पाकिस्तान के सब का बेहतरीन आवाज दिए जे सिंध गौरव जे पहाड़ियों दुनिया जो 6 नंबर भरो कोयले के ज़ख़ीरा जे वटि वॾा बैराज गुडू सखर कोठड़ियन जे वटि फंड आहे जे वटि इरिगेशन आहे जे वटि दुनिया जूं भलियूं ज़मीनूं आहिनि जे सिंध वटि दुनिया जा बहितरीन ज़हन आहिनि जंहिंजे साम्हूं जी पटनि ते साना ऐं झींगा ऐं मच्छियूं आहिनि जे वटि दुनिया जूं बहितरीन मौसमूं आहिनि उन सिंध जूं अमड़ियूं इनकम सपोर्ट प्रोग्राम जे कार्ड लाइ लठियूं पियूं खाइनि उन जा डॉक्टर उस्ताद ऐं उन जा आबादगार कराचीअ जे रस्तनि ते गुज़रनि पिया उन्हनि जे माण्हुनि खे ज़िल्लत आमीज़ ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर करे कयो वञे हू सम्झनि था त असां इन्हनि जे ख़िलाफ़ कुझु नथा करे सघूं छा था सम्झो ही जेके माण्हू सखर में गॾिजी सघनि था जेके उमरकोट में गॾिजी सघनि था जेके नौशहरे में गॾिजी सघनि था जेकॾहिं GDA जी लीडरशिप जेकॾहिं पीर सां ताजारो जेकॾहिं उहा फ़ैसिलो कयो ऐं पाण सिंध असेंबली खां घराए कयूं कराची जा रस्ता ब्लॉक करे सघनि था हिननि जो घेरो करे सघिजे थो पर असांजी पॉलिसी न आहे इहो सम्झणु खपे त असांखे दीवार सां न लॻायो ही सम्झनि था त सिंध जा माण्हू हिननि जे इन्हनि ॻाल्हियुनि खे नज़रअंदाज़ कयो वेठा आहिनि वरी झिगझिगी वधाईंदा वरी सिंधी जोड़े ईंदा सिंधियो तव्हां इन्हनि खे ॿुधायो अॼु त जिन कराची में कमाद जे वापारियुनि ते लठियूं वसायूं उहे ॿुधायो त उहे सिंध जा सॼण आहिनि या गदा आहिनि ऐं जिन माण्हुनि असांजे नंढड़नि ॿारनि ऐं न्याणियुनि खे घिटनि में क़तल करायो उहे सिंध जा दोस्त आहिनि या गदा आहिनि उहे गदा आहिनि ऐं कल्ह ज़रदारी साहब चयो आहे त राव अनवर एमक्यूएम जे दहशतगर्दनि खे ॻोल्ह ॾिनो उन एमक्यूएम जे दहशतगर्दनि खे जिन बनायो पंहिंजी हुकूमत में उहा ज़रदारी जी टीम सिंध जी सॼण आई या गदा आहे ऐं यादि रखो सिंधियो सिंध जे विरहाङे जी ॻाल्हि कंहिं कई हुई राति जो बाबर अवान रहमान मलिक सिंध जी तक़सीम जी ॻाल्हि कई हुई तव्हांखे उहा ॻाल्हि विसरी कोन्हे ॿुधायो त वक़्तु अचण ते उन्हनि खे माफ़ कबो या हिसाब कबो छा कबो हिसाब कबो ऐं जेके माण्हू जेके कामोरा जेके चंद वापारी जेके वफ़ादारियूं तब्दील कंदड़ हिकिड़े ॾींहुं हिते GDA में वेठा आहिनि ॿिए ॾींहुं भॼो वञो ज़रदारी साहब जे काफ़िले में पोयां बीठा आहिनि जेके हिकिड़े ॾींहुं चवनि था पीर साहब तो सिर लॻे ॿिए ॾींहुं तार ते कुर्सी वेठा आहिनि हुते डोड़ी हुननि महिमाननि में जूतियूं था खसाइनि उन्हनि खे ॿुधायो त तव्हां सां लेखो थींदो छा थींदो लेखो थींदो ऐं वक़्तु अचण ते हाणे उन्हनि खे ॿुधाए छॾियो जेके चवनि था असां ज़रदारी साहब वटि पैसो आहे असां ज़रदारी साहब वटि माल आहे बाबा माल त ईदी अमीर वटि हो योगिंद्रा में माल त शहनशाह ईरान वटि हो माल त दुनिया जे समूरनि करप्ट ऐं 2 नंबर माण्हुनि वटि हूंदो आहे जॾहिं वक़्तु ईंदो आहे त माल खाईंदड़ टोले न लभंदा आहिनि ऐं मुल्क मनाइण में बीठा हूंदा आहिनि ऐं GDA जा साथियो ऐं हुर मुजाहिदो ऐं जतोई साहिबान जा साथियो सिंध जे माण्हुनि जो वचन आहे त सिंध हिकिड़ी नई अदबी रुगो इक़्तिदार वारी सिंध न रुगो अहिड़ी सिंध न त हिकिड़ो माण्हू ॿियो अची वियो हिकिड़ो वॾेरो वियो ॿियो वॾेरो अची वियो हिकिड़ो वज़ीर वियो ॿियो वज़ीर झंडो वरी अची वियो
हिकिड़ी अहिड़ी सिंध जंहिंमें औरतूं ऐं ॿार आज़ाद हुजनि, हिकिड़ी अहिड़ी सिंध जंहिंमें अक़लियतूं पाण खे महफ़ूज़ सम्झनि, हिकिड़ी अहिड़ी सिंध जंहिंमें हारियुनि खे उन्हनि जे फ़सलनि जो अघु मिले, हिकिड़ी अहिड़ी सिंध जंहिंमें यूनिवर्सिटियूं हुजनि, जंहिंमें कॉलेज हुजनि, जंहिंमें स्कूल हुजनि, जंहिंमें अस्पतालूं हुजनि, जंहिंमें ख़ुशियूं हुजनि, जंहिंमें बराबरी हुजे, जंहिंमें इक्वालिटी हुजे, जंहिंमें अमन हुजे। सिंध असांजी आहे, सिंध जीअंदी, ॿुधायो त नारे